असांजे विच में पलक नवाणी साहिब उन्हनि खे कंहिं कम सां वञिणो आहे ऐं सिंधी ॿोलीअ ते आहे इहो जेको सब्जेक्ट इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असां गॾु पढ़ियासीं न त सिंधी तॾहिं असां मातृभाषा सिंधी ॿोली अरबी भाषा अरबी जेका सिंधी आहे न उन में पढ़ंदा हुआसीं त सुठी इहा ॻाल्हि आहे जो उन ई ॿोलीअ में सिंधी ॿोलीअ में सिंधी लिपीअ में असां लिखियो बि आहे सिंधी लिपीअ में असां पढ़ियो बि आहे त सिंधियुनि जा अकेला जेके गुजरात जा एम एल ए पूरी गुजरात जो हिकिड़ो ई एम एल ए भाउ असांजो बलराम थावाणी अॼु जे मौक़े ते ॿ अखर सिंधियत जा ॿ अखर तइलीम जा शुक्रिया लिखियल सिंधी तइलीम सेमिनार હવે પढ़ी था ॾेखारे भई सिंधी तइलीमी सेमिनार लिखियल आहे त साम्हूं पढ़णु अचे थो न त ज़ोरदार ताड़ी वॼायो साईं लाइ हिकिड़ी ॻाल्हि आहे जेके मंच ते वेठा आहिनि मुंहिंजा भाउर भेनरूं सामान्य परिवार आहियूं असां सभु धन्यवाद ॾींदुमि भेण आशा खे जेके दुबईअ में रही ऐं असांजे हिंदुस्तान जे गांव गांव जो टेंशन कनि ऐं पंहिंजा वीचार पेश कनि था तमामु सुठी ॻाल्हि छो असांजे खून में ई सिंधी आहे ऐं मां त दावे सां चवंदो आहियां मां सिंधी आहियां असां कारपोरेशन में 4 सिंधी हूंदासीं न 2 गॾिजूं 3 गॾिजूं 4 गॾिजूं सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं मायाबेन स्टैंडिंग कमेटी चेयरमैन हूंदी ऐं दुनिया सॼी ऑफिस भरी वई हूंदी मां वञांसि त सिंधीअ में ॻाल्हायांसि मूंखे चवंदा तुम गुजराती में बात करो न मैंने कहा आप सिंधी हो हम सिंधी हैं तो सिंधी में बात करेंगे सिर्फ बीच में मत बोलो आशा हूंदी मनोहर मेघाणी हूंदो चाहे रमेश भाई कोई बि हूंदो सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा वरी 100 माण्हू नान सिंधी बीठा हुजनि मां सभिनी खे चवंदो आहियां गौरव सां चओ असां सिंधी आहियूं सिंधी सभ्यता असांजी जेका ऊची आहे न उहा असांजे जेके प्रिंसिपल शास्त्र वग़ैरह ज्ञानी आहिनि उनखे ख़बर आहे सिंधी सभ्यता छा आहे अॼु सिंध मां ई हिंद आहे हर कुझु आहे जड़ई असांजी सिंधियुनि मां आहे त असां हुन जात खे जंहिं जात में असां आहियूं हुन जात खे कीअं असां झुकायूं ऐं झुकाए बि न सघंदासीं जेसि ताईं असां जहिड़ा ख़्यालनि वारा वीचारनि वारा उमिरि वारा आहिनि मूंखे त एतिरो विश्वास आहे असांजी सिंधी ॿोली पढ़ण खां असां थोरो हींअर लाचार आहियूं पर असांजी वॾनि वॾनि शहरनि में अॼु बि सिंधी ॿोली क़ाइमु आहे गामड़नि में चाहे गुजरात हुजे चाहे मध्य प्रदेश हुजे चाहे दिल्ली हुजे या छत्तीसगढ़ हुजे मां इलाही घुमियो बि आहियां जिते जिते असांजी तादाद वधीक उते बि सिंधी क़ाइमु आहे अॼु तव्हां सौराष्ट्र में बि हलिया वेंदव त असांजा सिंधी बि कची सिंधी ॻाल्हाईंदा अधु हुन में मिक्स गुजराती सम्झो असांजी जेका नई जनरेशन आहे जीअं असां ॿार घर में नंढा नंढा ॿार आहिनि सिंधी ॻाल्हायूं था त ॿार कीअं अधु सिंधी ॻाल्हाईंदो आहे पर थोरो टेढ़े नमूने ॻाल्हाईंदो आहे पाण खे उहा लैंग्वेज वणंदी आहे ॿारनि जी पर असांखे जेका मुंहिंजो त शुरूअ खां ई हिकिड़ो नियम आहे सभिनी खे चवंदो आहियां समाज खे भाई घर में त कंपलसरी सिंधी ॻाल्हायो ऐं ॻाल्हायो चाहे देश हुजे चाहे विदेश हुजे मां भेण आशा खे बि चवंदुमि हिकु दफ़ो मां दुबई ईंदुमि चेटीचंड ॾींहुं जो भेण हेठि गुरुद्वारो में चेटीचंड मंदरु ठहियलु आहे मां हुते हो जेतिरा बि सिंधी परिवार अचनि पिया हुते मां बि मथो टेकण वियो जेतिरा बि परिवार अचनि पिया पाण में गॾिजी करे सिंधीअ में पिया ॻाल्हाइनि जे फंक्शन कॾहिं थींदो आहे हांगकांग में थिए दुबई में थिए सिंगापुर में थिए किथे बि फंक्शन मां घणेई अटेंड कया आहिनि माण्हू ओॾी महिल सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा आहिनि विदेश में जेतिरा सिंधी रहनि था उहे सिंधी ॻाल्हाइनि था हिंदुस्तान में तादाद घटियल आहे इहे तव्हां ॻाल्हि नोट कजो मां इलाही विदेशनि में सिंधी फंक्शन अटेंड कया आहिनि ऐं सिक सां ॻाल्हाईंदा आहिनि सभु थोरो टाइम अॻे तव्हां मूंसां गॾु वेठा हुआ हुते VSS में त प्रकाश हिंदूजा मूंसां वेठा हुआ भाभी गॾु वेठा हुआ एॾी सुठी नमूने सिंधी ॻाल्हाइनि अॼु जेको माण्हू लंडन रहंदो हुजे पढ़ियल लिखियल हुतां जा ऐं लैंग्वेज सिंधी ॻाल्हाइनि हेॾी वॾी हस्ती असांजे सिंधियुनि में हाईएस्ट नंबर 1 हस्ती आहे वर्ल्ड में नंबर 1 में आहे पर भाभी ऐं प्रकाश भाई सुठे नमूने पिया सिंधी ॻाल्हाइनि मूंसां कलाक असां सोफ़ा ते गॾु वेठा हुआसीं मूंखे ख़ुशी थी घटि में घटि हेॾे नंढे माण्हुनि खे जेके ब्रिटिश गवर्नमेंट में पढ़ियल हुजनि विदेश में पढ़ियल हुजनि सिंधी सुठे नमूने ॻाल्हाइनि हिन खां वधीक ख़ुशी छा करे ऐं मां इहा ॻाल्हि बि नोट कई आहे जेका मां तव्हां सभिनी भाउरनि खे तव्हांजे लोकल माण्हुनि खे चवां थो
कि विदेशी अंदरि 10 सिंधी गॾजनि त सिंधीअ में ॻाल्हाईंदा, कोई फंक्शन हुजे सिंधीअ जो त हिक ॿिए खे झूलेलाल चई करे वाधायूं ॾींदा, सम्झो। हिते असांजो गामड़नि में, शहरनि में तादाद घटियो कान्हे, गामड़नि में त असांजे सिंधी समाज जो तादाद लैंग्वेज जो घटियो आहे। छो गुजराती ते वधीक ॾियनि था, या तव्हां मां दिल्लीअ में वियो हुउमि, हिकिड़ी अशोक विहार सोसाइटी मूंखे मिली त सरनेम सिंधी लिखियलु हुई, हुन घर जो दरवाज़ो खड़का में सिंधी आहे, तव्हां ॻाल्हायां त साईं कोई सम्झे ई न। आख़िर चयोमांसि भाई घर के अंदर कोई बड़ा बुजुर्ग है, बड़ी उम्र वाला है, चई दादी है, मां बुलाओ उसको या मेरे को ले चलो अंदर। हाणे सुञाणे कान्हे मूंखे त अंदरि कीअं वठी हले, छा उन्होंने ॾाॾीअ सां मां ॻाल्हायो, उहा त सिंधी ॻाल्हाए पई, सिंधी ॻाल्हाए पई, त मां चयोमांसि घटि में घटि पोइ मां धीरे धीरे ईअं करे करे सरनेमूं पढ़ी करे सिंधियुनि जो मीटिंगूं कयूं। मां घटि में घटि पंहिंजी समाज खे, पंहिंजी लैंग्वेज खे महत्व त ॾियो। भली तव्हांजी धंधो सॼो ॾींहुं हिंदीअ में आहे, मां बि विधानसभा में हिंदी ॻाल्हाईंदो आहियां। वो चवंदा आहिनि घणेई ॼणा गुजराती केरु नथी बोलतो, मां 24 कलाक मेरी लैंग्वेज हिंदी है, गुजराती बोल के मेरी हिंदी लैंग्वेज खराब हो रही है, इसलिए मैं हिंदी में ही दूंगा भाषण, कहो तो सिंधी में दूँ, रखूं आदमी। त मां जो चवण जो मतिलबु मां उन्हनि खे दिल्लीअ जे अंदरि 12 ॾींहं रहियो हुउमि। मां 12 ॾींहंनि में जेतिरा बि सिंधियुनि जा अशोक विहार आसे पासे में घर हुआ सभिनी खे इकठो कयो। मां चयो तव्हां भाषा त घर में यूज़ कयो, को सम्झण लाइ तयारु कान्हे छा? अॼु असांजी यंग जनरेशन 28-30 साल जी छोकिरी, हुनखे सिंधी न अचे, वरी मां हुनखे विनती करे ॾाॾीअ खे घुराए करे अॻियां ओताक में वेठुमि, मां हीअ ॻाल्हि आहे, मां हितां आयो आहियां, हीअं थियो आहे, असां ॾिनोमांसि प्रचार तव्हांजा घणी केॾी महिल जेंट्स घर में ईंदा आहिनि त मां अचां, सम्झो। पोइ राति जो धीरे 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 करे 3-4 मंच खाया मां सिंधियुनि जा, ऐं सभिनी खे रिक्वेस्ट करियां भई जेको उमेदवार हिन खे जीताइणो अथव असां अहमदाबाद खां आहियूं। ऐं मूंसां गॾु हेॾा छोकिरा कार्यकर्ता सिंधी ॿिए बि हुआ, वठी वियो अथमि, पर किथे किथे चाहे तव्हां बड़ौदा वेंदव, तव्हां बड़ौदा में सिंधी, बड़ौदा तव्हांखे डबई बबई जेके सिंधी आहिनि न ॻाल्हाईंदा, हुन अधु सिंधी ॻाल्हाईंदा त गुजराती ॻाल्हाईंदा। माण्हुनि खे चवंदो आहियां वारंवार पंहिंजी लैंग्वेज जोड़ ॾियो, परिवार जेका रमेश भाई ॻाल्हि कई, भई परिवार खां असां स्टार्टिंग कंदासीं न त असांजी सिंधियत जेसिताईं पृथ्वी आहे तेसिताईं रहंदी, सिंधियत क़ाइमु रहंदी। असांजे केतिरा बि ॿार असां अंग्रेजी मीडियम पढ़नि था, पर ॻाल्हायूं त घर में सिंधी कान्हे। ठीकु आहे, अंग्रेजी जी वैल्यू आहे अंग्रेजी, हाणे त फॉरेन जी भाषा बि हिननि स्कूलनि में कंपलसरी कयूं आहिनि, भाई को सब्जेक्ट में फॉरेन जी भाषा करणो आहे, लंडन एग्ज़ाम करणो आहे, वञिणो आहे, हीअं करिणो आहे, हूअं करिणो आहे। वॾनि नंढनि स्कूलनि में जेका प्रिंसिपल मैडम ॻाल्हि कई, मां 97 में कारपोरेटर थियो ऐं स्कूल में ट्रस्टी बि थियो, देव भाई सां डेली मां स्कूल में अची वेंदो हुउमि सिंधी सब्जेक्ट जे करे, ऐं मां चालू करायो आहे। इहा ॻाल्हि हक़ीक़त ई सरकार में असांखे सामनो घणो करिणो पियो, महिनत घणी करणी पई। मूंखे आनंदी महिने की मां मेहंदी हणंदुमि तेॾी महिल मां देव वेठा अथई, चई तव्हां मुस्लमान छो? आनंदी महिने चई मां सिंध का सिंधी हूँ, ओरिजिनल सिंधी हूँ, समझा? मेहंदी लगाने से आदमी मुसलमान बन जाता है। ये मूंखे वर्ड्स अॼु बि यादि आहिनि हुनजा, जो देव हुन जे घर वियासीं, छो असां हुन स्कूल लाइ महिनत जाम कई। असांजी माया बेन बि हूंदी, उन बि महिनत सुठी कई। ऐं हिकिड़ो ई शौक़ु हूंदो सब्जेक्ट जॾहिं सिंधी रखायो न त असांजे समाज जा पेरेंट्स ई हुनजा वॾा ईंदा हुआ, न पारणी आहे न, अरे भाई तूं मार्केट में ॿी काई शइ दुकानदार ॾे वेठी आहीं छा, या कोई बि ॻाल्हायो त असां कयूं कंहिंजे लाइ, त समाज लाइ। जाम माण्हुनि खे सम्झाईंदासीं। ऐं मां हिन जे सब्जेक्ट चालू करण खां पोइ डेली कलाक अधु कलाक स्कूल में वेंदो हुउमि, जीअं जीअं हुनजे पेरेंट्स खे ख़बर पई न सिंधी सब्जेक्ट हिन में कंपलसरी कयो आहे, तीअं तीअं माथाकुट वधी वई ऐं हलाए वेंदासीं। सभिनी खे थधो जवाबु ॾींदासीं शांतीअ सां, भई न पंहिंजी सिंधियत त क़ाइमु रखणी आहे न। हिन लाइ बि असां जाम महिनत कई, स्कूल में बि भॻवान जो नालो स्कूल बंदि न थियनि उन लाइ महिनत कई। पर मां आशा चांद खे चवंदुमि कि तव्हांखे मज़बूत माण्हू महिरबानी आहे, असांजा प्रिंसिपल साहब आहिनि, बराबरि आहे, ऐं असां गॾु आहियूं। तव्हां जेका बि सरकार मदद करे मां वेठो आहियां। ऐं मां सिंधी समाज खे चवंदो आहियां कि हाणे साईं सुञातो आहे, सभु कुझु आहे, कुदरती दात आहे असांखे साईं झूलेलाल जी, कि असां अॼु ॾींहं ताईं हीअं करणु सिखिया आहियूं, हीअं न कयो आहे। पर मां ॿी बि ॻाल्हि चवंदो आहियां हींअर कि हाणे वक़्तु आहे हीअं करण जो, हीअं करण जो वक़्तु न आहे। हीअं करिणो अथव न त समाज जे नियाणियुनि में, उन्हनि खे मथे कोन, जेके ग़रीब असांजे परिवार में आहिनि न,
जिनके पढ़ाई में होशियार आहिनि, भई कुझु उनसां त ट्रस्टूं असां सिंधी समाज जूं आहिनि जंहिंसां मां जॉइंट आहियां, ॾिसंदो आहियां ॿार परफेक्ट आहे त स्कूल में भेण वेठी बि आहे हिकिड़ी MG स्कूल जी, जेको नान सिंधी ॿार हो हुनजे मां परिवार में हुन घर वियोमांसि, माउ बि लाचार पीउ बि लाचार ऐं छोकिरे 90% 94% मार्कूं खयूं। मां पंहिंजे लेटर पैड ते स्कूल जी मैनेजमेंट खे लिखी ॾिनो, जेसि ताईं ॿार स्कूल में पढ़े थो तेसि ताईं स्कूल जी जवाबदारी आहे, ऐं हुननि स्वीकार कयो। अहिड़ा ॿार मूं वटि ईंदा आहिनि, मां ट्रस्टियुनि खे फ़ोन कंदो आहियां, भाई ॿार पढ़ाई में होशियारु आहे, ऐं मुंहिंजी वरी आदत आहे मां हुननि जे घर हली वेंदो आहियां, पहिरियों घर जी परिस्थिति ॾिसां रियल आहे कि नाटक आहे, छो नाटक वारा बि जाम निकिरंदा आहिनि। रियल हूंदी आहे, मां पंहिंजे लेटर पैड ते गारंटी खणी करे साम्हूं खे रिक्वेस्ट कंदो आहियां हिनजो भविष्य ठाहियो, ट्रस्टियुनि सां रिक्वेस्ट कंदो आहियां हिनजो भविष्य ठाहियो। असां सिंधी समाज खे कीअं करिणो आहे, पर हाणे समाज में, समाज खां ॿाहिरि में सरकार जेके हीअं करिणो आहे हक़ वास्ता वठण लाइ, असां पंहिंजे शर्म में सिंध में कपिड़े जो धंधो हूंदो, वापारी हुआ वॾा, वापारी कॾहिं घुरंदो न आहे त उहा आदत अञा ताईं थी हले, हाणे घुरणो बि आहे पंहिंजा हक़ वास्ता सभु। मां जाम सिंधियुनि खे चवंदो आहियां जेके रिकार्ड ठहनि था सरकारी, 5 लख 7 लख जो सरकार जो इंश्योरेंस आहे त मेडिकल फ्री आहे, ठारायो दिलि सां ठारायो। जेकॾहिं तव्हांखे वक़्तु न अचे, कॾहिं बि कोई माण्हू बीमार न थिए थो त उहो पैसो तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे, समाज में नियाणियुनि खे ॾियो, उन्हनि खे नियाणियुनि खे अॻियां वधायो त नियाणियुनि जा पेरेंट्स जेके के मजबूर था थी वञनि पंहिंजी नियाणी जी शादीअ में या पढ़ाईअ में, मां तव्हांजे अॻियां त ईंदा कान, जेके सोशल सर्विस असां कयूं था त असांजे अॻियां त चुपचाप करे पंहिंजी हिस्टोरी ॿुधाईंदा आहिनि या को घर ईंदा, शर्म खां कोई माण्हू ज़ाहिर में नथो ॻाल्हाए सघे। अहिड़ा मां परिवार ॾिठा आहिनि, अॼु बि उफ़ न कंदा आहिनि, पर उहो तव्हां मूं जहिड़े ॾेई ईंदा न, जेके सोशल वर्कर आहिनि असां ॾेई ईंदा न, आम पब्लिक त वेंदा ई कान। पोइ असां ट्रस्टियुनि खे लेटर लिखी करे फ़ोन ते रिक्वेस्ट करे भई हुनजो कमु कंदा आहियूं। मां समाज खे हिकिड़ी ॻाल्हि चवंदुमि, घर में भली ॿार इंग्लिश मीडियम पढ़नि, हुनजो टेंशन न आहे, छो जहिड़ो देश तहिड़ो वेश, समय आहे हींअर, पर पंहिंजी संस्कृति घर में त क़ाइमु रखणी आहे। वार त्योहार पाण खे दिलि सां सिंपल घर मल्हायो न, कहिड़ो बि वार त्योहार अचे थो, असांजे वॾनि जी तस्वीर, साईं झूलेलाल जी तस्वीर खां ॾीओ ॿारे, गुल चाढ़े करे अखो पायो, आरती कयो, इहे संस्कार त घर मां वञनि न खपनि। जेके घर में नियाणे हुजनि उहे त आरती कंपलसरी करनि। मां तव्हांखे ॿुधायां, मूंखे 3 धीअरूं आहिनि, पर नियमित सुबुह जो आरती करे स्कूल वेंदियूं, ईंदियूं शाम जो 7:30 फिक्स आहे आरती। घर में कीअं हलाइणो आहे, तव्हांजे ॿारनि खे कीअं ऊचो करिणो आहे, उहा माउ जी जवाबदारी आहे, सभिनी खां पोइ पीउ जी जवाबदारी आहे। पीउ जो फर्ज़ु आहे कलाक खे औलाद, कलाक हिकु डेली औलाद खे ॾे, त तव्हांजे ॿार खे जीवन में ट्यूशन जी ज़रूरत न पवंदी, इहो लिखी छॾिजो। भले असांखां मां हिननि जे अॻे पेरेंट में पढ़ियल आहियां साईं जिन जे, पर इहा मूंखे गारंटी, मां ॿार पालिया आहिनि न, पंहिंजे ॿारनि खे मां कलाक डेली ॾींदुमि, पुछंदुमि स्कूल जो हाल अहिवाल छा थियो, कहिड़ो सब्जेक्ट छा, उन में ॿार जो जनरल नॉलेज वधंदो ऐं ॿार खे माइंड में रहंदो की मां पढ़ां छा, स्कूल में करे आहियां त मुंहिंजो फादर मूंखां पुछंदो। सभिनी खां ज़िंदगी ॿार जी ठाहिण में माउ जो हथु हूंदो आहे, तंहिंखां पोइ पीउ खे बि टाइम ॾियणो आहे। असां में सिंधियुनि में रवाज़ थी पियो आहे, सुबुह जो थोरा टिफ़िन खणी करे हलणो आहे, राति जो लेट नाइट अचिणो आहे, रोटी खाई सुम्ही पवणो आहे। ॿारनि खे माउ पीउ जेको बि टाइम ॾिए थो न, हुनजा ॿार तव्हां ॾिसो नंबर 1 ते पढ़ाईअ में आहिनि ऐं सुठी पोस्टुनि ते पहुता आहिनि। मां 10 पढ़ियल आहियां, सिंधी मीडियम पढ़ियल आहियां, पर जॾहिं मां सोशल लाइफ में आयुमि न, पब्लिक छा थींदी आहे, समाज सेवा छा थींदी आहे, तंहिंखां पोइ मां घुसंदो वियुमि अंदरि, एक्सपीरियंस ईंदो वियो। मां कॾहिं पंहिंजे घर TV सीरियल न हलंदो आहे, ॿारनि खे कलाकु ॾींदो आहियां, परिवार ॿार घणा आहिनि, खेॾो कलाक 1.5 कलाक, वरी अची पंहिंजी पढ़ाई ते लॻो। संस्कार ॾियणु, ॿार खे ज़िंदगी ठाहिणु, पोइ माउ ऐं पीउ जे हथ में। ट्यूशन, असां सिंधी ॿार ॿिए ट्यूशन मोकिलियसि, लाइन लॻी वई आहे, क्लासिस वधी आहिनि स्कूलनि खां वधीक त, ऐं ॿार तव्हां ॾिसो त सही, जेके ट्यूशन क्लास में 400 ॿार आहिनि, 300 ॿार आहिनि। असांजे बंगले एरिया में घणा क्लासिस आहिनि, 5-6 स्कूल खुली आहिनि मेन रोड ते, 8-10 ट्यूशन क्लासिस खुली आहिनि। त असां एतिरा थोरी वेल आहियूं जो ॿारनि खे ट्यूशन ॾियूं। जेको माउ पढ़ाईंदी न, उहा ज्ञान सां पढ़ाईंदी, हुन में ज्ञान भरींदी। टीचर जे ऐं माउ जे पढ़ाइण में ज़मीन आसमान जो अंतर आहे। टीचर बोर्ड ते पढ़ाईंदी, माउ अॻियां वेही करे पढ़ाईंदी, ॿार शैतानी कंदो, हुनखे ज्ञान बि ॾींदी, दड़को बि ॾींदी, ऐं ॿार जो जीवन ठहंदो हुन में। इन करे मां समाज खे रिक्वेस्ट कंदुमि,
धन असां वटि हाणे काफ़ी आहे, का कमी कान्हे का। समाज खे टाइम ॾियो ऐं पंहिंजे परिवार खे टाइम ॾियो। जय झूलेलाल।